अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा त महब खे ख़बर पइजी वेंदो वलू जे बारे में ऐं वलू खे हथु करे वठंदो ऐं रस हाकिम ख़ान 5 माण्हू ओठे जे पोयां लॻाए छॾींदो ऐं रबन महब जे तरफ़ दोस्ती जो हथु वधाईंदो ऐं रस गफ़ार ख़ान रबन खे ईअं चवंदो त तूं महब जो हमदर्द हासिल कर। पोइ रबन ऐं वारिस खे महब ई आज़ादु कराए वठंदो ऐं ओठो ऐं कमाल ख़ान वलू खे ॿिए हंधि लिकाए छॾींदा जीअं महब उन्हनि खे न ॾिसी सघे। तो वारिस मीरा खे मज़बूत करे छॾियो आहे। मीरा हाणे मज़बूत थी चुको आहे, हाणे ज़ुल्मनि जे अॻियां न झुकी सघंदो। भले कमाल ख़ान उन्हनि ते केतिरो बि ज़ुल्म करे पर वारिस ऐं मीरा उन जे अॻियां न झुकी सघंदा ऐं कमाल ख़ान उन्हनि खे मौत जी धमकियूं ॾेई रहियो आहे पर वारिस कोन टिजंदो ऐं उन जे अॻियां कोन झुकंदो। वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।